ऑनलाइन टैक्सी सर्विस करीम पाकिस्तान में ऑपरेशन्स बंद करण जो ऐलान करे छॾियो आहे। तक़रीबन 10 सालनि ताईं पाकिस्तान में ऑपरेशन जारी रखण ऐं पंहिंजी सर्विसिस ॾियण खां पोइ ऑनलाइन टैक्सी सर्विस करीम पाकिस्तान में पंहिंजो राइडिंग हीलिंग सर्विस बंद करण जो ऐलान कयो आहे। अहिड़ो ऐलान करीम कंपनी जी CEO मुदस्सिर शेख पंहिंजे लिंक्डइन पोस्ट में कयो ऐं चयो त इंतहाई अफ़सोस सां इहो ऐलान करे रहिया आहियूं त करीम ईंदड़ महीने 18 जून खां पाकिस्तान में पंहिंजो राइड हेलिंग सर्विस बंद करे रही आहे। हिन चयो त इहो फ़ैसिलो इंतहाई ॾुखियो हुयो, पर पाकिस्तान में मुसलसल बिगड़जंदड़ माशी हालतनि, वधंदड़ मुसाफ़क़त ऐं आलमी सीड़पकारनि जे चैलेंजनि सबबि सर्विस जारी रखणु मुमकिन नाहे रहियो। वाज़ेह रहे त ऑनलाइन टैक्सी सर्विस करीम साल 2015 में पाकिस्तान में पंहिंजी सर्विस शुरू कई हुई ऐं तमामु जल्द अवाम में मक़बूलियत माणी हुई। हाणे हिन टैक्सी सर्विस पंहिंजो ऑपरेशन्स पाकिस्तान में बंद करण जो ऐलान कयो आहे।